अदा मां परेशान बाबा जे लाइ न आहियां, मां परेशान इन जे लाइ आहियां कारण राति थिए पई हिते असांजे घर में जी राति थींदी आहे तीअं ई जिन छिता थींदा आहिनि। बोतार साईं मां तव्हां सां कूड़ न हणंदुसि, इन सभिनी खे ख़बर आहे त किरण खे कंहिं अगवा कयो आहे। ही सभु तव्हां सां कूड़ था हणनि पर मां तव्हां सां कूड़ नथो हणी सघां बोतार साईं। तो अॼु मूंखे बचाए वरितो, इहो थोरो तुंहिंजो सॼी ज़िंदगी कोन लाहे सघंदुसि। छा थोरो तुंहिंजे मथां थोरो को बि कोन्हे को, मुंहिंजो वक़्तु ज़ियान कयो अथई, मुंहिंजो सॼो घर जो कमु रहिजी वियो आहे, इहो माणे कंदी अचे। पाण पिया दिल पंध में आयूं आ कहेगा देते हो, पाण पिया दिल पंध में आयूं आ कहेगा देते और ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते, अरे ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते।